मटियारी तालुके जे यूसी फ़क़ीर नूह होथियाणी अंदर खंड स्टाफ वेझो ॻोठ मोहम्मद सालेह चौहान जे रवासी सोहारो ख़ान चौहान वल्द नूर मोहम्मद चौहान साफ़ी नगे दाहिंद चयो त 2022 जे बरसातुनि दौरान मूं ग़रीब जो घर किरी पियो, जंहिंखां पोइ सर्वे टीम आई ऐं कुझु टाइम खां पोइ NRSP इदारे जा माण्हू असांजे ॻोठ आया ऐं उन्हनि असांखे चयो तव्हांजा घर मंज़ूर थी चुका आहिनि, तव्हां घर जी विंझी खणायो ऐं असांजी बैंक में अकाउंट खोलायो। असां NRSP बैंक में अकाउंट खोलायो ऐं घरनि जूं विंझियूं बि खोटाए छॾियूं आहिनि, पर 8 महीननि खां वधीक अरसो गुज़री चुको आहे। असांजी कंहिं बि सार न लधी आहे ऐं न वरी अकाउंट में पैसा आया आहिनि, जंहिं करे आउं ऑफिस जा चकर काटे थकिजी पियो आहियां। हींअर मुंहिंजा बचा खुली आसमान हेठि वेठल आहिनि। आउं इंतिज़ामिया समेत सभिनी वसवारनि खे अपील थो कयां त असांखे घर ठहिराए ॾिनो वञे ऐं असां ग़रीबनि जी सार लथी वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।